नाज़रीन, समूरे मुल्क जियां गाजी खुआड़ में भी महांगाई चोट चढ़ी वई आहे, जंहिं सबबु ग़रीब तबिको सख़्तु परेशान आहे। जॾहिं त हिन ॿोॾि हुजण दौरान का मालिकी न थियण करे जेको ग़रीब तबिको हुयो उहो अञा सख़्तु परेशान वधीक थी वियो आहे। अचो त उन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जी बिल्कुलु, महांगाई तमामु घणी जेका आहे वधी वई आहे, जंहिं सबबु पोरियो तबिको आहे, असांजो पघारदार तबिको आहे, ज़मीनदार हारी तमामु घणो परेशान आहे। ऐं तक़रीबन जेका हर शइ आहे उनजी 400 खां 500% रेट वधी विया आहिनि ऐं केरु कंहिंखे चवण वारो कोन्हे। जेको वापारी आहे पंहिंजी मनपसंदि रेटनि ते शयूं विकिरो करे रहियो आहे। रोज़गार न आहे, अटो महांगो आहे, हथरादो महांगाई कई वई आहे, एॾो महांगो सफ़ा कर ज़ुल्म करे छॾियो अथनि। अलाह ॾिसे थो, वॾा ज़ालिम हुकूमत आहे। अटो आहे मतलब चांवरनि जो त 4500 रुपया मन गरीब माण्हू किथां वञे, न मज़ूरी आहे न बनवा का शइ कोन्हे। ऐं महांगाई ॾाढी उरुज ते चढ़ी वई आहे, ग़रीब जो जीअण जंजाल थी वियो आहे। बस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे हिन ते एक्शन खयो वञे त जीअं ग़रीब पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़ारनि। कुकड़ 410 रुपया रेट थी वियो आहे, सेल कोन्हे का, सॼो ॾींहुं वेठा आहियूं बेरोज़गार। 5 किलो बि कुकड़ कोन था खपनि, सेठियुनि जा पैसा थी विया आहिनि, धंधो न आहे, परेशान लॻा पिया आहियूं। बटाला महांगा, सब्जी महांगी, गोश्त 540 रुपया किलो, 640 रुपया किलो आहे। सेल कोन्हे का, सॼो ॾींहुं वेठा आहियूं, 4-5 कुकड़ था खपनि, घर हलायूं या कुकड़ खपायूं, सेठियुनि खे ॾियूं, काॾे वञूं। हिननि जो मुतालबो आहे त सरकार जल्द खां जल्द सस्ता पे करे ऐं जेके वाधू अघ आहिनि उन्हनि ते कंट्रोल कराए असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन ज़फ़र सोलंकी सां गॾु सफदर चनो, KTN न्यूज़, गाजी खुआड़।